अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी सी रहा है इस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विजू है मलजी अपडेट थे। नाज़रीन, मलेर का मुश्ताक गबूल जी रिपोर्ट मौजूद मलेर जिला के पोर्ट कासिम लग समन किनारे बुज़ुर्ग हस्ती हज़रत शाह हसन जो सालानो मेलो शुरू थी वियो है। कल पहिरें ॾींहुं मेले जो इफ्तिताह डिप्टी कमिश्नर मलीर खनोर अली लगारी कयो। इन मौके ते समाजी अगवान खुदा ॾिनो शाह, सूबाई वज़ीर साजिद जोकियो, MP राजा रज़ाक, एडमिनिस्ट्रेटर जिला कौंसिल कराची नूर हसन जोकियो, होत खान कलमती, अख्तर यूसुफ आरफानी ॿिया मौजूद था। इन सिलसिले में खुदा ॾिनो शाह जो चवणो त शाह हसन जो मेलो 3 ॾींहं ताईं जारी रहंदो, जंहिंमें कराची जे ॿाहिराणनि खां अलावा समुंड किनारे आबाद मोहाणनि सिंध जे ॿियनि ज़िलनि ख़ासि तौर ठटे, केती बंदर, साकरो, खारो छाण, बहारा, पीर, पठो, चोहड़, सिजावल ऐं जाती जे इलाक़नि मां वॾी तादाद में ज़ाइरीन पहुची विया आहिनि, जिन दरगाह ते चादरूं चढ़ाए दुआऊं घुरियूं। इन मेले में अमली अदबी सरगर्मियुनि सां गॾु बाज़ारों ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि।